साथियों, हक मौजूद, सिंध मौजूद। दोस्तों, अॼु मां खैरपुर आयल आहियां। हुसैनाबाद पियो वञे साईं बरकत बलोच साहब सां मिलंदुमि, जेको यूनिवर्सिटी जो प्रोफेसर, रिटायर प्रोफेसर आहे, दानिश्वर आहे ऐं वॾो फ़लसफ़ी आहे। हुन सां कचहरी कबी शायदि के 4 दाणा मिली विया आहिनि, उहो तव्हां सां वंड कयूं त अचो त पाण सफ़र जो मज़ो वठूं। हीअ खैरपुर आहे, इन भरिसां जेका भित नज़र अचे थी पई, इहा कंहिं ज़माने में वनीट बिल्डिंग हुई, पोइ हाणे हिनखे बेगम नुसरत भुट्टो जेको आहे सो सेक्रेटरेट नालो ॾिनो अथऊं। हीअ जेके हीअ एॾो बाग़ीचो आहे, इहो बिलावल भुट्टो पार्क। बिलावल भुट्टो अलाए बिलावल ज़रदारी, सम्झण ॻाल्हि नथी अचे पई, त मामला मिक्स करे छॾिया अथऊं। छा लिखियलु आहे? बिलावल भुट्टो ज़रदारी पार्क। बाबा सो शींहं जी मर्ज़ी आहे, आना ॾे या बचा ॾे। असां त ग़रीब जा ॿार आहियूं, है न। असांजी कटोरनि मां को भले ॾिसणु ईंदो आहे त असां हुन ते कावड़बा आहियूं। मेमणनि कोरियुनि मां को मेमण थींदो आहे त बि असां हुन ते कावड़बा आहियूं। जेकॾहिं मुख़्तलिफ़ ईअं ज़ातियूं को मटाईंदो आहे ऐं कासाई मां अंसारी थींदो आहे त पोइ हुनखे असां तनक़ीद कंदा आहियूं। पर हाणे साईं बिलावल भुट्टो ज़रदारी ते तनक़ीद केरु करे। हीअ मीरवाह ऐं साम्हूं मीरवाह जे पाणीअ में मेंहूं वेठियूं आहिनि ऐं हिन मीरवाह जे हिन पुल खां अॻियूं सब्ज़ी, फ्रूट वग़ैरह वग़ैरह माण्हू विकिणनि था पिया ऐं सुठी हिते रश हूंदी आहे। ऐं जहिड़ो करे नंढड़ी मिनी मार्केट थी वई आहे। असां फॉरेस्ट खाते वारनि जी जेका नर्सरी आहे। असली जेको GT रोड आहे, मेन रोड, उहो हीअ आहे। हाणे जेको बाईपास थियो आहे त सॼी ट्रैफ़िक होॾां थी वई, न त सॼी ट्रैफ़िक हितां लंघंदी। हीअ GT रोड हुयो ऐं हिते तमामु घणी रश हूंदी हुई वॾनि गाॾियुनि जी। हाणे नंढियूं गाॾियूं आहिनि, कारूं आहिनि या वैगनूं आहिनि या हे जेके चिंचीज़ आहिनि या लोडर आहिनि वग़ैरह। ऐं हीअ सॼो इलाइक़ो बि हाणे बसिजी वियो आहे। ऐं मुंहिंजे हथ जे खॿे पासे हीअ कॉलोनी आहे जेका ममताज़ कॉलोनी जंहिंखे चवंदा आहिनि। ऐं सॼे पासे खां नंढो वाह आहे, संडो आहे। उन जे परे पासे खां हाणे नयूं कॉलोनियूं ठहनि थी पियूं। हे त PPA चांहि वारनि जो दफ़्तरु आहे। ऐं हीअ जेका डिघी भित नर्सरी आहे, इन परे पासे खां जेका बिल्डिंग आहे, इहा हिकिड़े ॾाढे मुड़ुस कब्ज़ो कयो आहे सरकारी ज़मीनुनि ते। ॾाढो मुड़ुस के माण्हू केरु चए। हिते यारनि दोस्तनि प्रोफेसर्स कॉलोनी ठाही आहे, जंहिं ते वॾा एतिराज़ आहिनि त इहा गैर क़ानूनी आहे ऐं हुननि जी अप्रूवल सही न वरिती हुई। पर तव्हां वटि सिफ़ारिश आहे, तव्हां वटि सोर्स आहे, पैसो आहे, त पोइ इहे सभु ॻाल्हियूं सानवी आहिनि। माल ठाहियो। हीअ वाबडा कॉलोनी आहे, जेका जीअं सखर में बेरेज कॉलोनी आहे, उन टाइप ते हीअ कॉलोनी ठहिरी तमामु शानदार। हाणे उहा औज न आहे, पर पोइ बि सुठी कॉलोनी आहे। हितां खां पाण यूनिवर्सिटीअ जे हदुनि में दाख़िल थियूं पिया। यूनिवर्सिटी शाह ब्रिटिश यूनिवर्सिटी, जिते मुंहिंजियूं सुनहरी यादूं आहिनि। हाणे हीअ जेके रेड़नि वारा आहिनि ऐं फ्रूट वारा आहिनि ऐं हुन ॿिए पासे खां बि दुकान आहिनि, त इहे सभु पोइ क़ाइमु थिया। जॾहिं असां हिते पढ़ंदा हुआसीं त अहिड़ो कुझु बि न हो। हिते हिकिड़ो पोयों होटल हूंदो हो, जंहिंखे कबूतरी होटल चवंदा हुआसीं। उन ते वेंदा हुआसीं, मानी बानी खाई पियूं, 4-4 गिरेबियूं घुराए छोकिरा मानी खाईंदा हुआ वक़्तु। इहे हाणे रोड जे भरिसां नवां वण आया अथऊं ऐं मुंहिंजे सांभर में
इन टाइप जा घटि में घटि 20 दफ़ा इहे वण लॻा आहिनि ऐं 20 दफ़ा उहो वण तबाह थी आहे, सुकी आहे। दोस्तों हक़ मौजूद हिन वक़्तु मां हिते साईं बरकत बलोच साहब साईं बरकत बलोच साहब जे भाउ साईं शौकत खासकली साहब उन जे मैखाने ते या उन जे उताक ते या उन जे उतारे ते वेठो आहियां ऐं तमामु ख़ूबसूरत उतारो ठहियलु आहे ऐं मां त शौकत खे चयो त तूं पंहिंजे लाइ जीअर जन्नत ठाहे छॾी आहे। वण टिण गुल ॿूटा पखी पखण ऐं हर सहूलियत उते मौजूदु आहे। अॼु साईं बरकत बलोच साहब सां कचहरी कंदासीं। साईं बरकत बलोच साहब खां संदसि दोस्त प्रोफेसर मरगूब अहमद सिद्दीकी साहब मुतलिक़ पुछा कंदासीं। प्रोफेसर मरगूब राहत जेको असिस्टेंट प्रोफेसर हो पर प्रोफेसरनि खां बि मथे हो ऐं हुन जे एसोसिएट प्रोफेसर थियण जो हिकिड़ो कारण इहो त 3 मकाला जेके जमो कराए उन ज़माने में एसोसिएट प्रोफेसर थींदा हुआ। हिन रजिस्ट्रार ऐं कंट्रोलर खे चयो त बाबा पंहिंजो इहा कहिड़ी फज़ीलत आहे त 3 मकाला माण्हू कंहिंखे उधारा बि लिखाए सघे थो, ग़लति बि लिखी सघे थो ऐं तव्हां 3 मकालनि जी बुनियाद ते हुनखे स्कॉलर चयो ऐं स्कॉलर करण वारा केरु आहिनि? छा उहे मूंखां होशियारु त मां मकाला जमा न कराईंदुमि? ऐं उन ख़ुददारी जे बुनियाद ते हुन मुख़्तसिर पघार में रहियो ऐं वॾे ख़र्च में रहियो ऐं शाही ख़र्च में रहियो। ऐं मां 1988 में या 88 में पहिरियों दफ़ो
इंटरव्यू जे में वेठो हुउसि त ब्रदर मूंखे ॿुधायो त हीउ आलिम माण्हू आहे, मुंहिंजे रेडियो ते महिरबानी करे ईंदा आहिनि, पर प्रोग्राम जो लालची कोन्हे, इंतिहा होशियारु आहे, हिन जी औलाद बि होशियारु आहे ऐं उर्दू जो वॾो आलिम आहे ऐं उर्दू जे अदब जी इंसाइक्लोपीडिया आहे ऐं ग़ालिब इक़बाल ऐं वॾनि शाइरनि जो मुस्तफ़ा ज़ैदी जो हाफ़िज़ बि आहे। त ऐं पर हीअ ज़िंदगी जो हिन जा अंदाज़ ॻाल्हाइण जा अंदाज़ मुख़्तलिफ़ आहिनि, थोरो संभाले ऐं हुन सां ॻाल्हाइजो ॿियो कजो। त मां जॾहिं 92 में न वियुमि त मां कुझु तय कयो त मां हिननि माण्हुनि सां मिलंदुमि। डॉक्टर मलिक नदीम, अञा मलिक नदीम ई हुयो, तजरीदी शाइरी जो धूमधाम हुयसि ऐं उन खां पोइ तव्हांजो समा साहब अंग्रेज़ी जो चेयरमैन हूंदो, कॾहिं ही हूंदो, कॾहिं उन जो जूनियर फर्ज़न शाह हूंदो ऐं हेॾां वरी पंहिंजो दाइमी चेयरमैन उर्दूअ जो मरगूब साहब। गेट ते पुराणे उत्तर तरफ़ हिकिड़ो यूनिवर्सिटी जो भाङो हूंदो जंहिंमें कंप्यूटर डिपार्टमेंट हूंदो, वॾो गेट हूंदो, गेट जे भरिसां पंहिंजो रेंजर्स वारा वेंदा ऐं रेंजर्स जे भरिसां हिकिड़ी नंढिड़ो विरांडो ऐं हिकिड़ी ऑफिस जंहिंमें मरगूब साहब हमेशह वेंदो ऐं पंहिंजो सुबुह 10 बजे ताईं ईंदो, शाम जो 5 बजे ताईं वेंदो ऐं मानी खाई वरी बि अची वेंदो। उन ज़माने में उर्दू डिपार्टमेंट शाम जो बि हुयो। त मूंखे कंहिं बहाने सां मिलणो हुयो एफ शाह साहब ऐं हिन सां बि, त बिना तारुफ़ जे मां मिलियुमि ऐं उन्हनि सां सुठी कचहरी थी ऐं पोइ जॾहिं मां जॉइन कयो त मरगूब साहब सां बाक़ाइदे मुलाक़ातूं उनजो सिलसिलो शुरू थियो ऐं आहिस्ते आहिस्ते मूं ते डिस्क्लोज़ थींदो वियो, इंकिशाफ़ थींदो वियो ऐं आहिस्ते आहिस्ते मां बि हुन लाइ मुनकशिफ़ थींदो वियुमि। ऐं हिकिड़े दफ़े तव्हांखे मां ॿुधायां त 92 जे या 93 जे डिसंबर हुजे त मां नदीम, मुनसया साहब ऐं मरगूब साहब डॉक्टर तनवीर वटि चारी वेठा हुजूं। त डॉक्टर तनवीर खे मरगूब साहब चयो साईं हे त तव्हांजो ठहियलु आहे न, ऐं ॿुधो आहे त मां चए यार हा ॻाल्हि कर मरगूब, तूं मञींदो त कंहिंखे कोन्हे, ॻाल्हि घोंसो आहे पंहिंजो ॿियो अयाज़ खे मञींदो आहे, मूंखे बि कोन मञींदो आहे। चए हाणे हिन ॻाल्हि खे छॾियो, पंहिंजो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। चए कीअं? चए भाई ॾाढी सुठी थो लॻे। चए मरगूब तुंहिंजो छा भाई सां? चए मां अयाज़ जूं भाइयूं ॿुधियूं आहिनि, अयाज़ साहब जूं। अड़े बाबा भाई टेक्निकल आहे, हुनजी हिकिड़ो क्लासिकल अंदाज़ आहे, ॿियो वठणा। त नदीम चयुसि न सही, मरगूब सही थो चए। हा नदीम तूं चए थो त सही आहे। त मां हिकिड़ी वाई ॿुधाई त मूंखे ॾिसी चई अड़े तोखे किथां लॻी? त मरगूब चयोसि साईं हिन मूंखे गज़ल ॿुधाया, 4-5 वायूं ॿुधायूं। त मां चयोमांसि ॻाल्हि ॿुध, पंहिंजो गज़ल जेके आहिनि कंजरनि जे महलनि में पैदा थिया, ओताकुनि ते पैदा थिया, दरबारुनि में पैदा थिया ऐं तूं वाई लिख, फ़क़ीर माण्हू आहे, भिटाई जो माण्हू आहे ऐं तव्हांजी जेको वाई गज़ल आहे। वाह। ऐं वॾी ॻाल्हि त इहा पोइ मां पीर सामदीन राजदीअ जो किथे पढ़ियो, हूॾ थी हूॾी में हुन काफ़ी को शाइर जेके जिन खां मुतासिर हुयो त हुन चयो त सिंध जो जेको गज़ल आहे ऐं जंहिंमें सिंधी मिज़ाज आहे उहा असांजी काफ़ी आहे। सिंधी सिंगार, सिंधी इश्क, सिंधी मिज़ाज ऐं असांजो जेको साइकी फुल। त मरगूब साहब उर्दू स्पीकिंग थी करे ऐं मूंखे कंहिं जाइ ते क्लिक करे ऐं पंहिंजो आणे थो वाई ते, इहो त मुंहिंजो लाइनर चइबो न। सही। मरगूब साहब राइटर हुयो, छा कहिड़ो हुयो, माना हुन कहिड़े सिंफ़ ते तबादलो कंदो? मरगूब साहब वटि जॾहिं वेंदा हुआसीं, नदीम साहब हुनखे ज़ोर भरींदो, पोइ ॿुधाई त मुंहिंजी जेको आहे घणो कमु शाइरी थियल आहे। हा हुनजी शाइरी फ़िल्सफ़ाना ज़िंदगी ऐं ॿियो फिगर्स ऑफ स्पीच या जेके सनतूं थींदियूं आहिनि शाइरी जूं, उहे नाज़ुक सिन्फ़ुनि ते जी शाइरी थियल हुई।
उहा शायदि हिननि संभाले न रखी आहे। ॿियो महबूब साहब जी हिकिड़ी सुठी लाइब्रेरी हुई जंहिंमें पंहिंजो हिन जे दोस्तनि जा किताब हिन वटि अची विया त वरी वापसि न थींदा ऐं पंहिंजो बेतरतीबी जे करे उहो ॻोल्हे न सघंदो। मुस्तफ़ा ज़ैदी तव्हांजो साईं टोटली जेके दीवान वारा शार, दीवान ग़ालिब, दीवान ज़फ़र, इहे सभु उन जी कॉम्परेटिव स्टडी ऐं शाइरी जेकी उर्दू सिन्फ़ूं। पर हुनजो जेको ॻाल्हाइण वारो अंदाज़ हो हीअ अहमद फराज़े उन सिट सां लॻंदो हो त पंहिंजो ढूंढ उजड़े लोगों में वफ़ा के मोती मुमकिन है इहे ख़त मथां हावी थियणु ऐं पंहिंजो हिकिड़ी थल ॿधणु वरी विच वरी पछाड़ी हीअं न हो। उत हीअ अहिड़ी इमारत हुई ड्रहंदो त बि वणंदो, ठहंदो त बि वणंदो ऐं पंहिंजो असलियत हुई हिन में। ऐं पंहिंजो कॾहिं कॾहिं रिवायती अंदाज़ खे छॾे फुल सूट जी जाइ ते आम शलवार कमीज़ में हलियो वेंदो, कॾहिं चंपल में हलियो वेंदो ऐं तक़रीबन गैर रिवायती हुयो। ऐं हिन जी सब्जेक्टिविटी हुई हिकिड़ी दाख़िलियत जेका हिन खे अंदरि जे मुहरिक तौरु हलाईंदी। हीअ बेतरतीबी में तरतीब हो, कमाल जी ॻाल्हि आहे। त रोज़ु वञो रोज़ु ॿियो सवाइ जेको पोयनि ॾींहंनि जे त अञा हिन जी हयाती हुई त मां ई नदीम वियासीं त हिन कुझु ॻाल्हियूं ॿुधायूं, वरी कोई शाइरी ॿुधाई त नदीम चयो यार इहा त टियों ॾींहुं ॿुधाई, या वरी थोरो पोयनि ॾींहंनि में रिपीटिशन अची वई। अच्छा, हिन जे पघार मुख़्तसिर ऐं ख़र्च शाही ऐं औलाद खे सुठो खाराइबो, सुठो पाराइबो ऐं शाम जो गाॾी जेका वेन मिलियल हूंदी उन ड्राइवर खे घुराइबो ऐं पंहिंजो ख़ैरपुर हलियो वञिबो ऐं पंहिंजो पटे वाले सां गॾु या पुटनि सां गॾु ख़रीदारी कबी, ॿारनि खे शाही ख़रीदारी कबी, पंहिंजे लाइ तवजो घटि कबो। फ्रूट हुनखे सुठो वणंदो हो, आचार सुठो वणंदो हो या सम्झां थो त हुनखे वणंदो हो। ऐं ॿियो त हिन जी हिकिड़ी ख़ुददारी हूंदी त कॾहिं बि पंहिंजे रिकार्ड जी ऑडिट न करणी कंहिंखे। हा बाबा तव्हांजा लाइब्रेरी किताब केतिरा आहिनि, चई छॾियो बाबा। तव्हांजे शागिर्दनि जी दाख़िलाऊं केतिरियूं आहिनि, फ़ी खीसे में खपाए छॾिबी, पोइ क़िस्तुनि में पघारनि में कटिबी, हमेशह ओडी ते गुज़ारो। ऐं पंहिंजो हिकिड़े वाइस चांसलर सां हिन जी न लॻंदी त हिन बैंक जे मैनेजर घुराइनि जी ओडी बंदि कराई त पंहिंजो जीअं हिनखे सदमो अचे। ऐं हीअ पंहिंजो शिकारपुर हिनखे मोकिलियऊं ऐं सेंटर ते त हिन जी आज़ादु तबियत देरि सां वञे ऐं पंहिंजो आज़ादी करे ॾे न ॾे, कॾहिं सख़्ती करे न करे, पंहिंजो मिज़ाज। त हिन खे पंहिंजो इंटरनल खे चई बाबा छोकिरा घणा आहिनि? हा चई शर्म को कोन्हे, चए भाई 500 छोकिरा आहिनि। चए 500 डबियूं अची वञनि शिकारपुर जे आचार जूं ऐं 200 त ॿियो को की सुठी मिठाई अची सघे थी त भाई शिकारपुर आहे कहिड़ो शहरु आहे? त हुन चयो साईं पंहिंजो माफ़ु कजो एतिरो त कोन ईंदा। त हिन जो अंदाज़ इहो, पर हिन जी इहा लालच न हुई। जॾहिं आयो त पंहिंजो हेॾे रपोर्ट कयूं त साईं हिन पंहिंजो हुते इंटरनल खे तंग कयो आहे ऐं चयो त पंहिंजो शिकारपुरी आचार बि हुजे, हीअं बि हुजे। ऐं पंहिंजो इहा ख़बर हिन ते कंट्रोलर या कंहिं ॾेई छॾी, बाबा तो ते वाइस चांसलर ॿरियल आहे, तो ते इंक्वायरी कराईंदो। हिकिड़ो तूं एमफिल जी हिकिड़ी शागिर्दाणी खे पंहिंजो तो टाइम ते एमफिल न कराई आहे, उहा तोखां नाराज़ आहे। ऐं ॿियो तूं पंहिंजो शिकारपुर जो आचार वरितो आहे ऐं पंहिंजो रक्षा तो लड़ायो आहे, तो ते कूड़ा शायदि बीहारिया अथऊं। त ठीकु आहे मां इनकार ॾींदुमि कंट्रोलर साहिबु, मां बशीर शेख उर्फ़ बशीरा शेख कोन थो डिॼां। त जॾहिं इंक्वायरी शुरू थी त बरकत शेख कोई शिकारपुर जो हुयो, उहो मेंबर हुयो ऐं ॿियो बि को पंहिंजो मेंबर हुयो ऐं बशीर शेख हुओ। त बशीर शेख डायरेक्ट हिन खां पुछे थो
त मरगू साहिबु ॿुधो आहे त तव्हांखे पंहिंजो शागिर्दनि ॾाढियूं वणंदियूं आहिनि ख़ूबसूरत एमफिल वारियूं ऐं उन्हनि खे विहारींदा आहियो कुझु कंदा त यकदमि बशीर शेख चए तव्हांखे बाक़ी साईं पंहिंजो कुतियूं या गदियूं वणंदियूं आहिनि मां हिकिड़ो मर्द आहे हुनखे वणंदियूं आहिनि त पंहिंजो बरकत शेख साहिबु चयोसि मिस्टर मरगूब साहब राहत डू यू नो लॉ एंड एटिकेट्स यस आई एम फादर I am husband. I am father of nation. You get out, you dog. Who are? I don't recognize your inquiry committee. I am professor. I am inquiry committee. I am vice chancellor. I am master of university. I have to remain here. He will not remain here. He is not permanent post. He is post of governor. I am not son of governor, son of any politician. I am son of my father. बहरहाल हीअ हिनखे ॾाढो ॻिची में पहुची वियो ऐं मसे मसे पंहिंजो जिंद छॾायूं। ॿी ॻाल्हि त जॾहिं वाइस चांसलर जी मीटिंग थींदी त तॾहिं ॾिसंदा त वाइस चांसलर डिघी तकरीर कई आहे ऐं पंहिंजो ॿियनि पासे लड़ी वियो आहे त पोइ यकदमि पनो खणी हुन ते पेन सां पंहिंजो पिक्चर्स ठाहींदो त वाइस चांसलर जे मरगूब साहिबु पंहिंजो छा था कयो बसि साईं तस्वीरूं थो ठाहियां भई असां छा था कयूं बसि साईं तव्हांजी मर्ज़ी मुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी माना एतिरी हुनजी ख़ुददारी ऐं ॿियो मां तव्हांखे कमाल जी ख़ुददारी ॿुधायां ऐं ख़ुदि एतमादी जेका ज़हानत वारी इलाही मिसालनि हिकिड़ो जेको मां मुतासिर थियो मूंखे चई मूं ते जॾहिं बि राज़ी थींदो त मूंखे पटियालो मोकिलींदो जे बेटे झटे को ले आओ त मूंखे जो झटे अॼु पंहिंजो सखी साईं जेको तुंहिंजो मुर्शिद आहे इंडिया जो मुर्शिद आहे अॼु मां तव्हांजे इंडिया दराज़ा खे ॾिसी थो रहां कीअं हुन मूंखां टाइम वरितो आहे ऐं मां हिनखे टाइम ॾिनो आहे ईंदो ऐं सिर्फ़ु अकेलो ईंदो ऐं हिकिड़ो मां हूंदुमि ॿियो तूं हूंदे कुझु बिस्किट कुझु चांहि कुझु मां थो घुरायां ऐं कुझु लांघे पटियालो वठी आयो जंहिंमहिल आयो त लांघे खे चई किथे पहुतो आहे चई अंदरि ठीकु जीअं अंदरि अचे चइजांसि मां अंदरि ॿुधायां त जीअं साईं अजयस केरु आहे साईं सखी साईं आहे हू साईं आई एम साईं त आयो साईं सलाम अलैकुम वेठो पेर वरे कयो तव्हांखे झुकां न दिस इज़ नॉट दरगाह आई एम प्रोफेसर आई एम आलिम त बीठो ई रहियो त मरगू साहिबु उथी ऐं चयसि हेॾां अची मुंहिंजा पुट गिराटी पाए हाणे वेह मुंहिंजा पुट हाणे तव्हां मुंहिंजा महिमान आहियो मां तव्हांजो मेज़बान आहियां मेज़बान जो कमु आहे ख़ैरावत करणु ऐं महिमान जो कमु आहे यस यस करणु नो एनी अदर वर्ड नो एनी पेरा नो एनी ग्राफ नो एनी पैरासाइकोलॉजी नो स्पिरिटिज्म यू आर यू आई एम रिकग्नाइज यू योर सेल्फ देन माई सेल्फ त जॾहिं परिदामान में अची वियो पोइ पुछियसि पुट कहिड़ा हाल आहिनि बचा ख़ुशि आहिनि मुंहिंजा पुट मुंहिंजा बचा हा मां तव्हांजे फादर जो जेतिरो आहे तव्हां मुंहिंजे पुट जेतिरा तव्हांखे अलाह इज़त ॾिनी आहे सभु कुझु ॾिनी आहे ऐं तव्हां गवर्नर खां मथे आहियो सभु कुझु मथे आहियो पर हिते हे चेयर स्कॉलर जी आहे हिते आलिम जी आहे हीअ रुहानी जी न आहे त पूरो ई पियो सफ़ा ऐं पंहिंजो हुनखे क्लियरली प्यार बि ॾिनई ऐं हुनजी जेका प्राउडनेस या जेका फीलिंग्स इन खे चइबो आहे साइको एनालिस्ट त ऐं वॾी ॻाल्हि त मां जॾहिं बि कंहिं टर्म ते कंफ्यूशन थींदी बाबा एलियन रियलिटी ऐं जमालियाती तनक़ीद फलाण चए झटे मंगवाओ कुझु बिस्किट वग़ैरह त ओॾी महिल चई फलाणी छोकिरीअ खे हिते वठी आहे लुकमान वारीअ खे जेका ॾाढी सुहिणी आहे वठी आया कि इधर बैठो बैठी अब देखो बाल देखो बेटी इधर देखो ये तुम्हारा सर है आंखें देखो देखी
ठीक, ये है जमालियात। अच्छा। तनकीद तुम हो, हाँ, वाह। तुम्हें मिलना नहीं। जमालियाती तनकीद भैंचो तो मिलेगी तो बात खराब हो जाएगी ना। नकात को इधर बैठना है, जमालियात को इधर बैठना है, वीसी को उधर बैठना है, टीचर को उधर बैठना है, फलां लूसी की तरह पाँव में नहीं बैठना। ये बनती है डिस्टेंस ऑफ ब्यूटी। आर्ट में डिस्टेंस ज़रूरी है। ठीक, त मां ॿुधायमि त हर शइ खे हिकिड़े भोग ऐं मिज़ाज वांगुरु नरम अंदाज़ में ऐं हू ॿुधाइण जो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ हो। इहा मां अंदाज़ पंहिंजो हामी साहब खां हिकिड़े दफ़े इंटरव्यू तो उन वटि बि हूंदो, साईं अदब छा खे चइबो आहे? अबा अले छा खे चइबो आहे? तोखे वधीक ख़बर हूंदी आहे, नौजवान आहे। असां सौ कना सरां जाऊं, असां अदीबनि सां रहंदा ई कोन्ह। मां तमामु सां रहंदो आहियां। अवां वीचारे खे कहिड़ी ख़बर? तूं किताबनि में पढ़ियो हूंदो, उतो ई पढ़ी छॾिजांइ, मूंखे छो थो पुछे? जॾहिं किताबनि में लिखियो पियो अथई। त ऐं हालांकि पंहिंजो इन में इशारो ई हूंदो, फाइनल हिकिड़ो इशारो। ईअं ई मरगूब साहब भई इशारो ई ॾेई छॾींदो, पर इशारे में जवाबु हूंदो, हुनजे इनकार में बि इक़रार हो। ऐं ईअं जीअं शेख अयाज़ वटि मां ऐं नदीम वेठा हुआसीं त मां पोइ पुछियो, साईं अदब छा आहे? मां शेख अयाज़ जेको वाइस चांसलर, शेख अयाज़ जेको कहाणीकार, शेख अयाज़ जेको शाइर, शेख अयाज़ जेको ॾाहो, शेख अयाज़ जेको कराची में ज़िंदह माण्हू आहे, शेख अयाज़ जे पंहिंजे जंहिं ते गद्दारी जा इल्ज़ाम आहिनि, शेख अयाज़ जंहिंखे कुल्हनि ते खणी घुमाईंदा, शेख अयाज़ जेको क़ौम सियासत ते तनक़ीद करे थो ऐं उनखे चाहे बि थो, शेख अयाज़ जेको नेशनल आहे, शेख अयाज़ जेको इंटरनेशनल आहे, शेख अयाज़ जेको बाबूब आहे हिकिड़े घर में। ऐं उन खां थो मां पुछां हिकिड़ो ई सुवालु, अदब छा आहे? मां शेख अयाज़ जे हवाले तव्हांखे ॿुधणु चाहियां। मां बि शेख अयाज़ ॾिठो बि कोन्हे, ॿुधो बि कोन्हे, मां पहिरियों दफ़ो। चए पुट, हिकिड़नि चयो त पंहिंजो अदब ज़िंदगी आहे, ॿियनि चयो बंदगी आहे, टिनि चयो गंदगी आहे, कंहिं चयो मज़हब आहे, कंहिं चयो फ़िल्सफ़ो आहे, कंहिं चयो ॾाहप आहे, कंहिं चयो टेक्निक आहे, कंहिं चयो क़ौम परस्ती आहे, कंहिं चयो जहाद आहे, कंहिं चयो इलाद आहे, कंहिं चयो इब्ने ज़ियाद आहे, कंहिं चयो हुसैन आहे, कंहिं चयो ज़िया आहे, कंहिं चयो भुट्टो आहे, कंहिं चयो छुट्टो आहे, पंहिंजो कंहिं चयो कापी कल्चर आहे, कंहिं चयो बेहयाई आहे, कंहिं चयो बेहूदगी आहे। इहे घणियूं थियूं नदीम? साईं इहे त 50-60, इहो सभु अदब। त पोइ मां ॾिठो त उहो माण्हू जेको टाइम एंड शेड्यूल में थो रहे ऐं पंहिंजो मरगूब टाइम शेड्यूल में नथो रहे, ऐं ज़िंदगी ते ईअं थो ॻाल्हाए ॼण हाणे जवान थियो आहे, हाणे शादी कंदो, ज़िंदगी सां प्यारु आहियां, मौत खां इनकार आहियां, तूं त चईं गद्दार आहियां। ईअं ई वरी पंहिंजो मरगूब खां पुछो त तव्हांखे जॾहिं शेख अयाज़ अपॉइंट कयो, चई मां हिकिड़ो ॾींहुं अॻु में वियो हुउमि ऐं मुंहिंजो इंटरव्यू हिन पाण वरितो। मुंहिंजी जेको आहे MA सेकेंड डिवीज़न ऐं अलो हुई उन ज़माने में फस्ट क्लास। त सिंडिकेट में जॾहिं कोई हिज़्ब इख़्तिलाफ़ वारनि चयो त चई साईं पंहिंजो मरगूब साहब सेकेंड क्लास आहे ऐं उहो जेको आहे उहो नान बी आहे 16 ग्रेड में अलण फ़क़ीर, सो पंहिंजो इहे रिजेक्ट कयो। त यकदमि ॾिसी चई ॻाल्हि ॿुधो, शाह लतीफ़, शेक्सपियर, वर्ड्सवर्थ तव्हां सिंध यूनिवर्सिटी जी पैदावार आहे छा? MA पास आहे? इन्हनि उन ॾींहुं खां ड्रिजो तव्हांजी डिग्रियुनि खे कोई पुछंदो बि कोन, उन ॾींहुं खां ड्रिजो। ऐं वॾी ख़ुदि सां जीअं हुन ॻाल्हायो त पंहिंजो सभु क्लियर थी आहे, छो त हू हिकिड़ो ज़हन हो ऐं रुगो शेख अयाज़ कोन, पर शेख अयाज़ जे अंदरि हिकिड़ी किरसमा हुई ऐं किरसमा थोरनि माण्हुनि में थींदी आहे, माण्हू सुञाणप वारी। ऐं बाक़ी माण्हू चवंदा त शेख अयाज़ ग़लतियूं कनि, ग़लतियूं कनि, सुठो थियो ग़लतियूं कयईं, ग़लतियूं न करे अलाह हुजे हा न। ही वॉज़ नॉट अलाह, हा ह्यूमन बीइंग। ऐं तव्हां तनक़ीद कंदो, ॿियो टियों कंदो। ऐं हिकिड़े दफ़े मरगूब साहब सां कचहरी में वेठा हुआसीं यूनिवर्सिटी में, ॿुधाए पियो कि यार
कंहिं ज़माने ॾाढो लिखंदा हुआसीं, डाइजेस्टन में लिखंदा हुआसीं, ॾाढा पैसा मिलंदा हुआ। पोइ यार दोस्तनि चयो तव्हां क़ौम खे जेको आहे ज़ाहिर सां प्यारियो, बंदि कराए छॾियो। हाणे यार ॾाढी सख़्ती तंगी थी पई आहे। जेको डाइजेस्टन में जेके न क़िस्तवार जेके माना जीअं मां सम्झां सस्पेंस में देवता हिकिड़ी मरबूब राहत जे नाले सां हलंदी, मां बि पढ़िया हुउमि, ॾाढो हिकिड़ो जानदार हूंदो, ॾाढा माण्हू उनखे पढ़ंदा हुआ। ऐं त उहो मुंड में शुरातो न कई, पोइ अॻिते हली करे उहो ॿिए कंहिंखे ॾिनो। अच्छा, अॻिते हली हिन वटि अख़बार वारा रिसाले वारा बि ईंदा हुआ, पर हीउ मूड जो बादशाह हूंदो हो। हीउ पंहिंजो डिक्टेशन कंहिंखां न वठंदो। सही। ईअं वियो त पंहिंजी राय ॾींदो, कंहिं चवण ते राय न ॾींदो। हिन में वॾी ज़िद हुई अञा वारी, जेका हिन खे कसब लाराईंदी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। अच्छा, हिकिड़े दफ़े फ़ोन आई, जॾहिं पहुच जाओ भाई बाबा। मां पहुची वियुमि त कराची जूं 2 राइटर अदीब ऐं 2 लाहौर जा या किथां जा हुजनि, उनसां तारीफ़ कराई, ये बंदा ही है सिंधी में जो तख्लीक़ात भी है। त अच्छा जी, तो हिकिड़ी माई मुंहिंजी इंट्रस्ट वठणु लॻी, त जीअं मां इंट्रस्ट वरितो त असां थी वियासीं, बीबी जी चाय पिए, क्या कर रहे हो, जटे तू भी चाय पी। तो मां वरी तवज्जो कयो, वरी चाय रखी, हाँ जी मैं आपके यहाँ हाज़िर होंगी, आप मुझे दिलचस्प बंदे लग रहे हैं। जटे मां सिंधी में घणा प्रोफेसर हो, मलिक नदीम, अयाज़ गुल, अदल सुमरो, घणा थिया 4। ठीकु, मां हिकिड़ो पोड़ो माण्हू, ख़सीस माण्हू, कराची मां 2 मायूं घुरायूं, 2 मायूं घुरायूं आहिनि। तव्हां चइनि ॼणनि खे शर्म ई कोन्हे? जंहिं डिपार्टमेंट में औरत न आहे, टीचर न आहे, उहो डिपार्टमेंट ई न आहे, उहो निभाग आहे, उहो जेको बि नालो रखो उहो डिपार्टमेंट न आहे। ऐं तव्हां पंहिंजो नशो पाण कयो। अच्छा साईं, असुल किथां जा? बेसिकली हीअ 1946 जी बर्थ हुयो या 45 जी, ऐं नंढे हूंदे ई इंडिया खां आया। अच्छा, हैदराबाद में रहियो, ऐं हैदराबाद में वॾो भाउ हूंदो, ॿुधाईंदो। हा, त पंहिंजो ऐं इन करे मूंखे ख़बर हुई त कहिड़ियूं फैमिलियूं जॾहिं आयूं त उहे छा हुयूं ऐं कहिड़ियूं फैमिलियूं कीअं मथे आयूं आहिनि। त हिकिड़ो हैदराबाद वारे खे चई त तुम शाह साहब नहीं हो, उठो। मेहमान खे तुम शाह साहब नहीं हो, मैं जानता हूँ आपके बाप को भी। त माना उहो ज़हरीलो सच मुंहं ते चई छॾींदो। ऐं पंहिंजो हुनजो आहे हिकिड़ो हलण जो स्टाइल, घुमण जो स्टाइल। अच्छा, फ़क़ीर आलिम हो। ऐं हिन ते ग़ालिब जी ख़ुददारीअ सां हिकिड़ी मुमासिलत, उर्दू में चइबो आहे लफ़्ज़, हिकु जहिड़ाई, यूनिफॉर्मिटी खां कुझु अञा मुख़्तलिफ़ आहे। मुमासिलत तबियतुनि सां हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, हिकु जहिड़ाई। उहा हीअं आहे त ग़ालिब वटि पंहिंजो जेको शहर जो वॾो आहे, अंग्रेज़ मेयर आहे या कमिश्नर आहे या उन दौर जो आहे, त हू चए थो त पंहिंजो तव्हां मूंसां मिली वञो, ग़ालिब ॾे नियापो थो करे। त ग़ालिब थो चएसि मूंखे सुवारी कान्हे, मां तव्हां वटि कीअं अचां। त हू बि हिकिड़ो बहितरीनु बगी या टांगो उन दौर जी जेका मोज़िज़ सुवारी आहे उहा अचे थी, ऐं हू हुनखे रिसीव थो करे। ऐं पंहिंजो हू पंहिंजो वक़्ती तौर ते जेको सुञो हूंदो या छा बि हूंदो, पर हुन पंहिंजी अना न छॾी। हा, ऐं इहा ई अना हुई। उहा ॿी ॻाल्हि आहे त ग़ालिब ते लतीफ़ा ठाहिया विया आहिनि त पंहिंजो मुफ़लिस हो, हीअं हो, घरवारी हीअं, उहो हासिदनि जा बि ठाहिया हूंदा ऐं कुझु वाक़ियात हुआ बि। पर ग़ालिब में हिकिड़ी ॿी शइ हुई, ग़ालिब हर गज़ल में डीकंस्ट्रक्शन आहे, ठही वरी थो ठहे, उहो स्टिल कोन्हे। ऐं हुनजो जेको उसलूब आहे उहो पंहिंजो आहे हर ॻाल्हि। त मग़रूब जो बि ज़िंदगी जो उसलूब, ॻाल्हाइण जो उसलूब, लिखण जो उसलूब, टई जुदा आहिनि।
अॼु मरगूब सां ॻाल्हायो था सुभाणे ॿिए अंदाज़ में टे तव्हां हिकिड़ी वन स्टाइल ॻाल्हि हिन में वेरिएशन ऑफ स्टाइल्स हूंदो अच्छा उन का किताब न छॾनि न ऐं ॿुधाईंदो त हिन जूं कुझु मकाला या कुझु लाहौर जे दोस्तनि छापिया ऐं रिसालनि में ऐं ॿियो त थोरनि माण्हुनि खे ख़बर आहे त पंहिंजो जॾहिं खाॿी धुर ते लठ पवंदी पंहिंजो यूनिवर्सिटी ज़माने में जॾहिं अञा यूनिवर्सिटी मुकमिल थी त चङा भला जेके खाॿी धुर जा माण्हू राति जो हिन वटि पनाह वठंदा हुआ उर्दू जा सिंधीअ जा ॾाढो सुठो साईं अॼु पाण ॻाल्हि हिनखे मरगूब साहिब ते ॻाल्हायो ऐं हिकिड़ो अहिड़ो हीरो आहे जेको गुमनाम हीरो आहे ऐं उनजे इलाही पासनि ते थियो वरी कंहिं ॿिनि दोस्तनि खां उनजा मुख़्तलिफ़ पहलू उजागर कंदासीं।